सिंध जी मनमोहणी अदाकारा शीला रामाणी नवाबशाह जे शहर भिरिया में 2 मार्च 1932 ते जनम वरितो। संदसि कुटुंब बरे सगीर जे विरहाङे बैदि भारत लॾे वियो। शीला जी उमिरि अञा 15 वरे हुई जो संदसि ख़ानदान पंहिंजो अबाणो वतन हमेशह लाइ छॾे ॾिनो। शीला जो वालिद FM केवलारामाणी पंहिंजे 12 बचनि खे त वठी हिंदुस्तान हलियो वियो, पर संदसि के माइट कराचीअ में इस्लाम क़बूल करे रही पिया, जिन में शीला जो हिकु चाचो शेख लतीफ़ उर्फ लच्छू बि शामिल हो, जेको अॻिते हली पाकिस्तानी फिल्मी सनत जो मशहूर प्रोड्यूसर थियो। सिंध मां लॾे वञण बैदि शीला जे ख़ानदान दहली जे उत्तर में 290 किलोमीटर परे हिमालयाई जबलनि वारे इलाइक़े मसूरी में रहाइश इख्तियार कई। मसूरी जे पुरफ़िज़ा माहौल में शीला पंहिंजे सूंह ऐं सलाहियतुनि खे इस्तेमालु करणु शुरू कयो ऐं 1948 में हुस्न जे मुक़ाबले में हिसो वठी मिस मसूरी जो एज़ाज़ माणे वरिताईं ऐं वरी जल्द ई मसूरी जे हदनि मां निकिरी पाण मञाइण जी कोशिश में 1950 धारे मिस शिमला वारे हुस्न जे मुक़ाबले में शरीक थी इहो एज़ाज़ बि खटी वरिताईं। शीला जी पहिरीं फिल्म बदनाम हुई, जेका 1952 में रिलीज़ थी। हिन फिल्म में संदसि नालो चंपा हो। उन्हीअ खां पोइ हिन लाइ फिल्मी दुनिया जा दर खुली विया ऐं हू इंतिहाई हसीन नारी हुजण जे करे भारत जे फिल्मी सनत ते छांइजी वई। साॻे ई साल संदसि हिकु ॿी फिल्म आनंद मत रिलीज़ थी ऐं 1953 में 2 फिल्मूं सुरंग ऐं 3 बत्ती 4 रास्ते रिलीज़ थी। अदाकारा शीला रामाणी शीला केवलारामाणी जे नाले सां बि सुञाती वेंदी हुई। शीला इंडियन फिल्मुनि जे अदाकारा हुई। खेसि फिल्म प्रोड्यूसर चीतन आनंद मुतारफ़ करायो। खेसि फिल्म टैक्सी ड्राइवर खां शोहरत मिली। हिन पाकिस्तानी फिल्मुनि में बि कमु कयो। संदसि शुमार पाकिस्तान जे शुरूआती अदाकारनि में थिए थो। संदसि मशहूर फिल्मुनि में सुरंग, टैक्सी ड्राइवर, 3 बत्ती, नौकरी, मीनार, रेलवे प्लेटफार्म, अनोखी ऐं जंगल शामिल आहिनि। जॾहिं त 1962 में रिलीज़ थियल फिल्म मां बेटा संदसि आख़िरी फिल्म हुई, जंहिंखां पोइ 1963 में शादी करे शीला फिल्मी दुनिया खां हमेशह लाइ किनारा कश थी वई। शीला केवलारामाणी हिकु पारसी सनतकार जाल एडी काउस जी सां शादी कई हुई, जंहिं बैदि कुझु वक़्तु हिननि मुंबईअ में गुज़ारियो ऐं पोइ न्यूयॉर्क में रहिया, जंहिंखां पोइ 3 साल ख़र्तूम ऐं 3 साल श्रीलंका में रहिया। साल 1984 में मुड़ुस जे वफ़ात खां पोइ शीला पंहिंजे ॿारनि खे वठी ऑस्ट्रेलिया हली वई, जिते हिन सिडनी ऐं सर्फ पैराडाइज़ में रहाइश इख्तियार कई। जिते संदसि तबियत ख़राबु रहण लॻी त हूअ भारत जे मध्य प्रदेश रियासत जे शहर इंदौर जे महू वारे इलाइक़े में पंहिंजे मुड़ुस जे घर अची रहण लॻी। शीला शादीअ खां पोइ फिल्मी सनत खां उन करे परे हली वई जो हिन पंहिंजे कुटुंब खे ई फिल्मी दुनिया खां परे रखण ते घुरियो। खेसि 2 पुट ॼावा, हिकु राहुल ऐं ॿियो जाल, जिन मां हिकु राहुल वॾो थी पायलट थियो। शीला 15 जुलाई 2015 ते भारतीय रियासत मध्य प्रदेश जे शहर इंदौर जे महू वारे इलाइक़े में लाॾाणो करे वई। शीला भारत में ठहंदड़ पहिरीं सिंधी फिल्म अबाणा में हीरोइन जो किरदारु अदा कयो। अबाणा फिल्म विरहाङे सबबि सिंध मां सिंधी हिंदुनि जे लॾ पलाण वारे मौज़ूअ ते ठहियलु हुई। हीअ फिल्म 1958 में रिलीज़ थी, जंहिंमें शीला हिकु विचोले तबिके जे कुटुंब ऐं रेलवे में कमु कंदड़ पीउ जी धीउ ऐं हिकु मासूम प्रेमिका जो किरदारु अदा कयो, जेका शक जो शिकार थिए थी ऐं नेठि विरहाङे खां पोइ इन शक जो निबेरो थिए थो।
इन ई फिल्म अबाणा में साधना संदसि नंढी भेण जो किरदारु अदा कयो। जंहिंखां ऑटोग्राफ घुरियो त उन वक़्तु शीला रामाणी खेसि चयो हो त हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो तूं वॾी स्टार थींदीअ ऐं आउं तोखां ऑटोग्राफ वठंदुसि। शीला रामाणी जी इहा ॻाल्हि पोइ सची साबित थी। शीला रामाणी भारत जे फिल्मी दुनिया में बेइंतहा मशहूरी माणी। 1950 ऐं 1960 वारे ॾहाके में शीला हिंदुस्तानी फिल्मुनि में हीरोइन ऐं साइड हीरोइन जा केतिरा ई रोल कया। हिन वी शांताराम जे फिल्म तीन बत्ती चार रास्ते में हिकु सिंधी नुंहुं जो किरदारु अदा कयो हो। इन ई फिल्म में मथिसि हिकु सिंधी गानो सिक में ओ सिक में फिल्मायो वियो हो, जेको काफ़ी मशहूरु थियो। इन खां पोइ 1954 में फिल्म टैक्सी ड्राइवर में क्लब डांसर जो रोल ख़ूबसूरती सां अदा कयो। शीला खे सभ खां वधीक मञता ऐं मशहूरी 1954 में रिलीज़ थियल अदाकार देव आनंद जी फिल्म टैक्सी ड्राइवर सां मिली। इन ई फिल्म में संदसि नालो सलवी हो। 1956 ईस्वी में हू पंहिंजे चाचे जे दावत ते कराची आई, जिते हिन हिकु फिल्म अनोखी में कमु कयो। मथिसि ज़ुबैदा ख़ानम जो गानो गाड़ी को चलाना बाबू फिल्मायो। इहा हिकु मज़ाहिया फिल्म हुई। शीला इन्हनि चंद फिल्मी अदाकारनि मां हिकु हुई जेकी नंढे खंड जे विरहाङे खां पोइ वरी पाकिस्तानी फिल्मुनि में कमु करणु आयूं हुयूं। शीला अदाकारा हुजण सां गॾु बहितरीनु डांसर बि हुई। खेसि फुटबॉल रांदि ऐं स्विमिंग घणो पसंदि हुया। बॉल रूम डांसिंग जी त वॾी हेर हुयसि ऐं अक्सर डांस लाइ हली वेंदी हुई। हीअ हसीन औरत कपिड़नि लटनि जी बि वॾी शौक़ीन हुई ऐं वटिसि एतिरा त वॻा हूंदा हुआ जो 1 वॻे जो ॿीहर पाइण जो वारो 6 महीननि खां अॻु कोन ईंदो हो। शीला जे नशेलनि नेणनि में हिकु अजीब क़िस्म जी कशिश हुई ऐं हू हिंदुस्तान में वॾ घराणे जी फैशनी नखरेली छोकिरीअ तौरु मशहूरी माणी। फिल्मुनि में हीरोइन तोड़े साइड हीरोइन तौरु बि अक्सर खेसि मॉडल किरदार मिलंदा हुआ। साहिर लुधियानवी जे गीतनि ते ख़ूबसूरत नैणनि वारी सिंधी सुंदरी शीला रामाणी जी डांस माण्हुनि खे चरियो करे छॾींदी हुई। महिरबानी।